अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बखेड़ा हलन मां तांजो पंहिंजो यूट्यूबर वजीर के प्याणी कंपर वारो उमेद आहे बादशाह सब तैयार ये मस्तिर में लगा पिया हूंदो अल्लाह तव्हांखे आबाद कंदो। अॼु मां तव्हांखे जेको टैलेंट ॾेखारण वारो आहियां यकीन कयो उनखे ॾिसण खां पोइ तव्हां 2-3 मिंट त लानत ॾींदव। मां त ॾिनियूं आहिनि जाम, छो त अहिड़ो टैलेंट मूंखे बि ज़रूरत आहे। अहिड़ो त मां बि हुजां जीअं एक्टर, टिकटॉकर, अंडरटेकर, इहे सभु कुझु पाण में हुजां, सिंगर बि हुजां, मॉडल बि हुजां, ऐं मां उन सां गॾो हिकिड़ो एडिटर बि हुजां, ऐं आख़िर में पोइ आयाश परस्त बि हुजां। अरे कहना क्या चाहते हो? मतलब अहिड़ो ई टैलेंट अॼु तव्हांजे साम्हूं मां खणी अचण वारो आहियां। सो वीडियो खे लाइक कयो ऐं मूंखे हिन वीडियो ते घटि में घटि न त 1000 लाइक खपनि। ख़ुदा जो मां न त पोइ बि ठाहींदुमि, नक त आई कोन बाक़ी, पर ॾियो लाइक त ॾियो। ओ वाह, हिन स्टाइल के ॾिसी मूंखे नंढपिण पंहिंजो यादि अची वियो जॾहिं लालो पठान इहा कैमरा खणी कूड़ो शींहुं खणी गुलनि जी हिकिड़ी कूड़ी थथी खणी ईंदो ऐं बाबू मूंखे चवंदो पुटु सवलो थी बि मां तुंहिंजो फोटू कढायां। पोइ मां कीअं पीअंदो हुउमि हीअं। ओ वाह, हीअ अंडरटेकर हाणे जेको आहे कमु कंदो न हिन मॉडलिंग सां, हिन गाने सां, यकीन कयो इहो ॻाइणो पाण परेशान थी वेंदो त मां गानो ठाहियो छो। माना हिन गाने खे बि पंहिंजे पाण ते अफ़सोस थींदो त मां जो इसमें आया हूं ऐं हिन के हिसाब सां पाण सोचूं था त करे छा थी। ओ भाई, सस्तो सलमान खान वारो स्टाइल हणण खां पोइ माण्हू मॉडल नाहे थी वेंदो आहे। हिन सीन मां मूंखे ईअं ई महसूसु थियो आहे जेको छितो घोड़ो हुजे उनखे माण्हू लगाम ॾे ऐं घोड़ो लगाम ॾियण महिल अखियूं फाड़े करे ॾिसे त हणंदे लगाम त मां लटण दुमि। थोरो अहिड़े हिसाब सां ही सीन थियो आहे। ओहो बादशाह, इहो सस्तो एक्टिंग ॾिसी मां चयो त मत करो, रहने दो उनजी ॻाल्हि वांगुर। बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया। कितने मनुष्य लग रहे हो, खौफनाक डकैत। यार मुझे कड़वा सभिनी का सुनो दिल। ओ वाह, छा त ज़ुल्म जो सीन कढियो आहे भणा। अहिड़ो सीन त असां वटि हिते ॻोठ जा जेके मूवी वारा भतन वारा भरे वेंदा आहिनि। माना अहिड़े तरीक़े सां लॻे पियो ॼण घोट सुबुह जो सरकस लाइ तयारु पियो थिए ऐं मूवी वारो हुन जा क्लास छोड़ थो वठे, मतिलबु किलो छोड़ थो वठे। थोरो तसवर त कयो न तव्हां बि। वरी साॻो नशो, वरी साॻो सस्तो नशो। इहो मेले वारो हिन खणी बार बार इहो ई सीन कढण सां सलमान खान जे दिलि में अटैक न थी वञे। बाबा इहो न कयो। सनी सनी चिच में सोनो सोनो शलो जने करे थी सिंगार मुखे करे थी दीवानो इशारन में जेके दे थी मुखे इशारा। हाय अल्लाह केॾा त दे थी तू मुखे प्यारा, तुंहिंजो खिलण तुंहिंजो मिलण ॾिसण कमाल, सिल्की सिल्की वार तुंहिंजा अखियूं ते खुमारी, मिठो मिठो ॻाल्हाए थी तुंहिंजी ॻाल्हि निराली, केड़ी केड़ी तारीफ़ कयां तुंहिंजी हर अदा प्यारी। ओ वाह, इहो छा रैपिंग हो? न न, इहो सीरियसली माना रैपिंग पियो करे। छा थो करे इहो? मूंखे त सम्झ में न आयो यार इहो ॻाल्हि। सीरियसली न न, कसम थी खुदा आयो, इहो रैपिंग हो। वरी थोरो हलाइस बाबा, पुट थोरो ॾीस, कारो मुंहुं कर, मां जो वरी हला। सनी सनी चिच में सोनो सोनो शलो जने करे थी सिंगार मुखे करे थी ॻाल, सिल्की सिल्की वार तुंहिंजा अखियूं ते खुमारी, मिठो मिठो ॻाल्हाए थी तुंहिंजी ॻाल्हि निराली, केड़ी केड़ी। असां क़िस्मत सां हिकिड़ो को यार कयो आहे, पंहिंजे पोयां पइजी सॼो शहर वियो आहे। इहो सस्तो एक्टिंग है। तुंहिंजे यार जे पोयां सॼो शहर न लॻो अथई, इहो ई छोरो लॻो अथई। मूंखे हिन जा लक्षण सही नथा लॻनि। ॻाल्हि आहे सिधो। हो बा, मां त चाहियां इहो स्टाइल तूं पंहिंजे सोणे खे ॾेखार, जे सोणो जे पीप न मरे त मूंखे चइजां, मां भरे ॾींदोमांइ इहो लफ़्ज़। ऐं मिसाल तौरु मां अचां पियो पंहिंजे गली मां, ईअं ओचितो मुंहिंजे अॻियां हीअं अची वञे। ओ भाई, इहो त कुझु ई न आहे। इहो ॾिसण खां पोइ मां त पक थी वेंदो त हमरा में को चकर आहे या लुंडे बाज़ आहे, पर अञा बि जे शक हुजे त वरी अॻिते हलां त हीअं करे। ओ बादशाह, पोइ भले मूंखे कुझु बि न कर, पर यकीन कयो मां इहो केस कराईंदोमांसि त अखियुनि सां बलात्कार करे छॾियो आहे। माना हीअ हमरा जेको आहे न अखियुनि सां बलात्कार कंदो आहे। ओ बा, तव्हांखे मां पहिरीं बि चयो वरी हाणे बि चवां थो, छो त लीमू बि ज़माने जो माण्हू आहे त हमरा जी हाल चाल मां ई ख़बर पइजी वियो त लोंडे बाज़ हाणे इहो हमरा सां मिलण थो वञे। थोरो ॾिसजो, जंहिंजे लाइ हेॾो ख़र्च करे माना मॉडलिंग सॉन्ग थियो आहे।
वाह हाण तव्हां जॻह अचण वारो आहे टैलेंट जो इंतिहाई दर्जे जो फादर ऑफ फादर जेको टैलेंट जो एतिरो त माना छा ॿुधायां मां तव्हांखे हुनजे साम्हूं अरिजीत सिंह ऐं इहो कहिड़ो आतिफ सलम इहे कहिड़ी कुझु ई न आहिनि सो हाणे हलूं था उन जी तरफ़ उहो मॉडल एक्टर एडिटर सिंगर सभु कुझु आहे हलो त तव्हांखे दीदार था करायूं ऐं जंहिंखे बि कननि में सूर पियो या दिलि में सूर पियो या हुन में सूर पियो मां हिन जो को बि ज़िम्मो नथो खणा ठीकु आहे छोड़ दिया वो रास्ता। ओए हाय हाय वाह जो सही वाह 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 कसम क़ुर जो हार्ट टचिंग सफ़ा मुंहिंजे दिलि में ई ॻोड़ा था वहनि रत जा वाह जो ॻातो अथसि पर ख़ैर अञा त थोरो मज़ो न कयो अथई अञा ही ॿुधाईंदसि सुरीला पुट ही जेके सुरीला वेठा आहिनि न रागी अरिजीत सिंह जा बाबा इहे ॿुधाईंदसि त बाबा हे न गा वरी हे गा मूंखे घणो कावड़ त उते थो अचे मुंहिंजो सड़े त उते थो न जेॾी महिल इहे सम्झाईंदसि था टैलेंटेड माण्हू हलो ॿुधो हिननि खे ओ बा सूरती मां निकतल इमरान हाशमी आवाज़ में गड़बड़ न अथनि मूंखे सॼो हमरा ई गड़बड़ थो लॻे तोखे रुॻो आवाज़ थो लभे हल ठीकु आहे पोइ छा कंदव हाणे इहो ॿुधा अभी क्या है इसका स्टोर में है ना वो थोड़ा आगे होना चाहिए। क्या क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? थोड़ा आगे होना चाहिए। चल चलो जाके इलाज करो अपना। ओ भाई सूरती मां निकतल हमेश रेशमिया ऐं जेको इहो ॿियो जेको गॾु वेठो अथसि कुमार सानू जो चाचू सो इहे हाणे हिनखे सम्झाईंदा ऐं पोइ वरी ॾिसो सुठो ॻाईंदो मूंखे त लॻे थो त सम्झाइण खां पोइ भलो ॻाईंदो ॾिसूं छोड़ दिया रास्ता ऐसे अभी ऐसे नहीं गा रहा है। ओ बा चवंदा न आहिनि जहिड़ा कांव तेड़ा बच्चा तेड़ी धूड़ तेड़ी छाई हाणे उस्ताद ई अहिड़ो कारो मुंहुं करे कलाम खे सफ़ाई गूं करे छॾियो त पोइ हुन वीचारे जो त ॾोही न आहे न हाणे अहिड़ा उस्ताद हूंदा जेके छोड़ दिया मैंने वो खास्ता मां त चवां दुनिया ई छॾे वञो भलो न ख़ैर अॻिते था हलूं थोरो ॾिसूं था त भला हाणे कीअं थो ॻाए छोड़ दिया वो रास्ता। अबे साले दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे मिसाल तौर उमेद सां क़ाइमु आहे त उन ॻाल्हि जे हिसाब सां माण्हू दिलि न हारे कॾहिं बि हा न दिलि न हारे हिन भाऊ बि सोचियो त हल ठीकु आहे इहो नथो ॻायो ते त धूड़णी कहिड़ो पंहिंजे चाचे जो गानो आहे ॿियो ॻाईंदुमि ऐं ॿियो अहिड़ो ॻातो त ला माफ़ करे मां त चवां जे इहो मां पंहिंजे ॻोठ में हलायां त अधु ॻोठ मुंहिंजो इहो रुॻो ॿुधी मरी वञे बहरहाल हलायूं उस्ताद भाऊ जो महिनत आहे मुझसे जो नजरें चुराने लगे हो लगता है कोई और गली जाने लगे हो क्या क्या बोला तूने? के हम दोनों ने मिलके धीरे धीरे क्यों दफनाने लगे हो क्या क्या बोला तूने? ना तू होर बर्बाद छड़ दी क्या क्या बोला तूने? और मुझे छोड़ कर जो तुम जाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे। अल्लाह माफ़ करे बहुत मनुष्य लग रहे हो मत करो रहने दो बहुत बुरे लग रहे हो तौबा 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 थारा मूड ख़राब कर दिया ओ बा मां जो त हिते माना गुई न सड़ियो आहे मां जो गुई सड़ियो उते जेॾी महिल हिन जा मां कमेंट पढ़िया आहिनि हिकिड़ो चकर पढ़ो त सही तव्हां बि तव्हांखे ॾेखारिया त सही त माना हिन जो छा आहे कमेंटनि में छा हिसाब किताब आहे मुझसे जो नजरें चुराने लगे हो लगता है ओ बा छा हिन कमेंट खे तव्हां न सम्झी सघाव न हिन कमेंट जो मक़सदु आहे चए थो सेठ बि हो मतिलबु हिनखे अॻे सिर्फ़ु चूतियो ई लॻंदो हाणे हिनखे ख़बर पए त हीउ सेठ बि आहे अञा अॻिते हलो बि ख्वाब जो देखे हम दोनों ने मिलके धीरे धीरे क्यों सेठ सॉन्ग्स अच्छे लगते हैं आपकी वॉइस पे दफनाने लगे हो करना तू होर बर्बाद छड़ दी। आकाश भाई सेठ सॉन्ग है यार मेरी आंखों से पानी आ गया आपकी वॉइस और आप सॉन्ग पे वेरी सो दैट सॉन्ग ब्रो सुपर पावर वारा न लाइ छा ॻायो बि वञनि था वरी हेठियां खां रोयो बि वञनि था ऐं हार्ट टचिंग न मांखे थो थिए त इन में तोखे बुन टचिंग थियो हूंदो बाबा इहो गानो सफ़ा तोखे उन में लॻो हूंदो बाक़ी अहिड़ो को ॻाल्हि ई न आहे ख़ैर हिन अमरा चयो त हल ठीकु आहे सिंगिंग फेल वई त को मसइलो न आहे वरी मॉडलिंग कंदासूं हाणे वरी मॉडलिंग कंदा वरी उन में एटीट्यूड ॾिसो थोरो भाऊ जो भाई तो आ गया है। हाँ साईं भाई आ गए हाणे माई मासी हिकु कंदो मॉडलिंग जी अहिड़ो कंदो जहिड़ो सिंगिंग खे कुते वांगुरु ज़लील कयो त ईअं ई थोड़ा काम हो गया तो अभी भी काले आ रही है लेकिन क्या करूं बंदे बहुत ही यार क्या बोला तूने? क्या करूं बंदे बहुत ही यार नहीं पहले क्या बोला? काले आ रही है लेकिन चलो बस भाई इहो ॾिसण खां पोइ मूंखे पक थी वियो त हिकिड़ो इंसानु अलाए केतिरियूं भक्तियूं करे सघे थो
सो हाणे ने जो सॉन्ग मां तव्हांखे न ॾेखारींदुमि छो त सॉन्ग मूंखे कॉपीराइट लॻी वेंदो ऐं वीडियो बि वॾो थी वियो आहे। सो हिन वीडियो ते मूंखे वधि में वधि लाइक खपनि ऐं दोस्तनि चयो हिकु कमेंट कया त बाबा वीडियो वॾो अचे 10 मिंट खां मथे न ईंदो। ॻाल्हि आहे सिधी, एतिरो ई मस मां भौंकी सघंदुमि। सो वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।